9 ऐं 10 मई जे वाक़िअनि 23 करोड़ अवाम खे दिली सदमो पहुचायो। वाक़िअनि सां समूरे पाकिस्तान में ॾुख ऐं कावड़ जी लहर आहे। पेशावर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जंहिं सेंटर तां आज़ादी जूं सदाऊं बुलंद थियूं उनखे साड़ण मुल्क दुश्मनी आहे। तारीख़ी ऐं क़ौमी विरसे खे साड़ण छा हुबुल वतनी आहे? शर्मनाक वाक़िअनि में मुलविस माण्हुनि ऐं दहशतगर्दनि में को बि फ़र्क़ु नाहे। वाक़िअनि में मुलविस समूरनि जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी यौम तकरीम शोहदा पाकिस्तान की तकरीब दौरान स्कूली शागिर्दनि सां मुलाकात। आर्मी चीफ चयो आहे त पाक फौज शहीदनि जे समूरनि ॿारनि जी वारिस आहे। शहीदनि जी क़ुर्बानीनि जे करे असांजो ऐं ॿारनि जो रिश्तो मिसाली आहे। पाक फौज सदाई शहीदनि जे ॿारनि सां गॾु रहंदी। शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। हर मुहिब वतन पाकिस्तानी अपनी मट्टी की मोहब्बत में शहीद होने वालों से मोहब्बत को अपना फर्ज समझता है। जो कौमें अपने शोदा को भूल जाती हैं उन कौमों को तारीख में कोई नाम लेवा नहीं होता। शोदा के खून का हम सब पर कर्ज है। आए मिलकर अहद करें पाकिस्तान की तरक्की और खुशहाली के खातिर नफरतों की तमाम दीवारों को गिरा देंगे और वतन के तमाम शोदा की कुर्बानियों को न सिर्फ याद रखा जाएगा बल्कि इनकी हुर्मत पर कभी कोई आंच नहीं आने देंगे। हर मुहिब वतन शहरी मिटीअ जी मोहब्बत में शहीद थींदड़नि सां मोहब्बत खे फर्ज़ समझे थो। शहीदनि खे विसारींदड़ क़ौमनि जो तारीख़ में केर बि नालो वठण वारो नाहे हूंदो। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद जो मौत क़ौम जी हयात हूंदी आहे। शहीदनि जी सदाई यादि रखण सां गॾु संदन हुर्मत खे बि कुझु थियण न ॾिनो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त शहीदनि जी क़ुर्बानीनि सबबि अॼु असां आज़ाद फिज़ा में साह खणी रहिया आहियूं। ज़िंदा क़ौमूं पंहिंजनि शहीदनि खे नाहिनि विसारींदियूं। निगरां हुकूमतूं रुगो इलेक्शन कमीशन की सहूलियत लाइ आइन में शामिल कयो वियो आहे। निगरां हुकूमत की मदद में वाद आइन के खिलाफ है। जस्टिस एजाज उल एहसन सां पंजाब में चूंडनि बाबत इलेक्शन कमीशन की नज़रसानी दरखास्त ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस उमरता बंदयाल रिमार्क्स ॾिना त इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ ऐं मज़बूत हूंदो त मुदाख़लत न थी सघंदी। इलेक्शन कमीशन हल नाहे कढियो त अदालत के उसूल वाज़े करणा पवंदा। जस्टिस मुनीब अख्तर इलेक्शन कमीशन के वकील के मुखातिब थींदे चयो त अवां नज़रसानी जो दायरो मरकज़ी केस खां बि वधाए छॾियो आहे। असांजी परदेही पॉलिसी बहितरी तरफ़ वधी रही आहे। दुनिया जो मुश्किल वक्त में पाकिस्तान जो साथ ॾियण दुश्मननि जी मुंहं ते चमाट आहे। इस्लामाबाद में फज़ाया मेडिकल कॉलेज जे कॉन्वोकेशन के ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध में सिहत जे निज़ाम में बहितरी लाइ हर मुमकिन कोशिश कई आहे। कोशिश रही आहे त आम माण्हुनि खे इलाज जी मुफ़्त सहूलियत ॾिनी वञे। कोशिश आहे त अवाम खे आलमी मयार मूजिब इलाज जी सहूलियत ॾिनी वञे। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन के सदर आबिद ज़ुबैरी जजिस बाबत साम्हूं आयल ऑडियो लीक की जांच कंदड़ अदालती कमीशन के कम खां रोकण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट फोन टेपिंग के गैर कानूनी करार ॾेई चुकी आहे। कमीशन के कलदम करार ॾिनो वञे। इस्लामाबाद हाईकोर्ट में असद कैसर की दरख़्वास्त ॿुधणी। असद कैसर खिलाफ दाख़िल केस जा तफ़सील अदालत में पेश। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर रिमार्क्स ॾींदे चयो त छा असद कैसर जो प्रेस कॉन्फ्रेंस करण जो इरादो नाहे थियो। प्रेस कॉन्फ्रेंस करे मामलो ख़त्म कयो। असद कैसर जे वकील जवाब ॾिनो त अञा प्रेस कॉन्फ्रेंस करण जो को बि इरादो नाहे।
लाहौर जी एंटी करप्शन कोर्ट चौधरी परवेज़ इलाही जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। परवेज़ इलाही अदालत में पेश न थियो। संदसि वकील पारां मेडिकल रिपोर्ट पेश कई वई। वकील दलील ॾिना त परवेज़ इलाही खे सीने में तकलीफ़ आहे, अदालत में पेश नथो थी सघे। प्रोसिक्यूशन पारां परवेज़ इलाही जो मेडिकल सर्टिफिकेट जाली करार, दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा। अदालत पारां प्रोसिक्यूशन ऐं वकील जा दलील ॿुधण बाद परवेज़ इलाही जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई। सिंध काबीना कराची जे नालनि ते आबाद मुतासिरनि जी बहाली लाइ घर ठाहे ॾियण वारी तजवीज़ मंज़ूर करे वरिती। सुप्रीम कोर्ट खां बैरिया टाउन जी रक़म ॾियारण जो बि मुतालबो। काबीना चयो त सुप्रीम कोर्ट बैरिया टाउन जा पैसा ॾे त मुतासिरनि खे घर ठाराए ॾियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त मुतासिरनि जी बहाली वारे मंसूबे ते 9.42 बिलियन ख़र्च ईंदो। सिंध हुकूमत अॻी 1 बिलियन रखी चुकी आहे। काबीना उस्तादनि खे टीचिंग लाइसेंस ॾियण वारी पॉलिसीज़ जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। कराची में सेंट्रल पुलिस ऑफिस में यौम तकरीम शोहदा जे हवाले सां तकरीब। आईजी सिंध, डीजी रेंजर्स ऐं ॿिया शरीक थिया। आईजी सिंध ॿियनि शहीदनि जी यादगार जी हाज़िरी भरी। आईजी सिंध गुलाम नबी मेमण चयो आहे त पुलिस अमन जे क़याम लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। 9 मई जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में यौम तकरीम शोहदा पाकिस्तान जे हवाले सां रैलियूं कढी वयूं। तक़रीबूं बि मुनक़िद। सखर, कंदकोट, उमरकोट, मटियारी, पनवाकिल, कंदकोट, टंडोआदम, भिरिया सिटी, शाहपुर चाकर ऐं मुर्शिदाबाद में यौम तकरीम शोहदा पाकिस्तान जे हवाले सां रैलियूं कढी वयूं। शहीदनि खे भेटा पेश। पीटीआई जा कुझु माण्हू स्लीपिंग ऐं कुझु एयरप्लेन मोड ते हलिया विया आहिनि, कुझु वरी डेप्यूटेशन मोड ते आहिनि। इमरान जो कूड़ पकड़जी पियो आहे। पीपल्स पार्टी अॻवान फैसल करीम कुंडी चयो आहे त जल्द इमरान खान अमरीका में सियासी पनाह जी दरख़्वास्त ॾींदो। पीटीआई जो अॻूणो एमएनए डॉक्टर हैदर अली पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। पीटीआई छॾींदड़ अॻवाननि जी ॿियनि पार्टीज़ में शमूलियत जो सिलसिलो जारी। पीटीआई जी अॻूणी एमएनए आयशा गुल अलाई समेत एतिरा ई अॻवान काफ़िलिक में शामिल। चौधरी शुजात हुसैन जी मौजूदगीअ में सियालकोट जे बरियार ख़ानदान बि काफ़िलिक में शामिल थी वियो। चौधरी शुजात चयो आहे त काफ़िलिक ॿीहर मुल्क में मज़बूत थींदी।